अस्सलाम वालेकुम। मैं मनसिदी मिटवर बाबा अला मौजू क़िताबी ॻाल्हियूं पार्ट नंबर 8। कुछ माण्हू सम्झाईंदा आहिनि, कुछ माण्हू तमामु घणो डपु ख़ौफ़ ॾींदा आहिनि। कुछ माण्हू सम्झाईंदा आहिनि, कुछ माण्हू तमामु घणो डपु ख़ौफ़ ॾींदा आहिनि। कुछ माण्हू बेजा डपु ख़ौफ़ ॾेई ख़ुशियूं ॼणो खसियो छॾीनि। कुछ माण्हू बेजा डपु ख़ौफ़ ॾेई ख़ुशियूं ॼणो खसियो छॾीनि। ॼण अजीब ग़रीब माहौल आहे, उनमें डूंबिट हूंदियूं आहिनि। कुछ माण्हू सम्झाईंदा आहिनि, कुछ माण्हू तमामु घणो डपु ख़ौफ़ ॾींदा आहिनि। जेको कुझु अथई विञाइजी सघे थो, जेको कुझु अथई विञाइजी सघे थो, इन राह में रहज़न बि हूंदा आहिनि। कुछ माण्हू सम्झाईंदा आहिनि, कुछ माण्हू तमामु घणो डपु ख़ौफ़ ॾींदा आहिनि। जंहिं लम्हे में ज़िंदा आहीं उहे लम्हा तोसां ज़िंदा आहिनि। जंहिं लम्हे में ज़िंदा आहीं उहे लम्हा तोसां ज़िंदा आहिनि। ॿुध तक़रीबन सभिनी जी कर पंहिंजी, अहिड़ो वक़्तु वरी मोटी कोन ईंदो, ईअं चवंदा आहिनि। कुछ माण्हू सम्झाईंदा आहिनि, कुछ माण्हू तमामु घणो डपु ख़ौफ़ ॾींदा आहिनि। अगरि केरु नेठाईअ सां थो हले त ख़ुदा जे ख़ौफ़ खां, अगरि केरु नेठाईअ सां थो हले त ख़ुदा जे ख़ौफ़ खां, कंहिं नरमीअ खे उन जे कमज़ोरी न सम्झो, ईअं चवंदा आहिनि। कुछ माण्हू सम्झाईंदा आहिनि, कुछ माण्हू तमामु घणो डपु ख़ौफ़ ॾींदा आहिनि।